रतोदिरो में पुलिस अमन कराइण में नाकाम थी वई। ॾोही वारदातनि में तेज़ी। शहर जे कुंडी वारे कुंड मोहल्ले मां अणॼातल ॾोहारियुनि जे टोले सलीम गांगरो जे घर जे दरवाज़े जा ताला कटे शहज़ोर गाॾी काए विया। पुलिस बर वक़्त न पहुती। उन हवाले सां मुतासिर घरधणी सलीम अहमद गांगरो मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त जी बाबा छा नालो आहे? नालो सलीम अहमद गांगरो आहे। कहिड़े महले में वेठा आहियो तव्हां? महलो कंडई गुंड न्यू ईदगाह। छा मसइलो थियो आहे? मसइलो यार इहो थियो आहे त इहो असांजी जेको आहे त गाॾी काए विया न। इहो सुबुह जो उथियासीं त जेको आहे त 6 टाइम थिए पियो त गेट खे जेको आहे त तालो लॻल उहो तालो कटियो अथऊं। तालो कटे हिकिड़ी गाॾी जेको आहे त असांजी काए विया। हिकिड़ी गाॾी काए? जी जी हा शहज़ोर हिकिड़ी जेको आहे त एॾे लाइ इहे छॾे आहे एॾे इहा स्टार्ट नथी अथनि मुकाम में। हा मुकाम में इहा जेको आहे त सरासर नाइंसाफ़ी आहे। पुलिस वग़ैरह खे तव्हां इतला कयो आहे? इतला कयोसीं, पुलिस आई। जी जी असां जेको आहे त असांजो मुतालबो आहे त असां सां हेल्प कई वञे। असां जेको आहे त शहर जा अमन परस्त माण्हू आहियूं। आला अमलदारनि खे अपील था कयूं। DIG लाड़काणो, SSP लाड़काणो, रतोदिरो SHO इहो चांडियो साहिबु असांजी महिरबानी करे जेको आहे त असांजी गाॾी रिकवर करे। हाला में क़ौमी शहराते सुपर मदीना होटल साम्हूं टोटल पंप वेझो शहदादपुर चौक ते अल्टो कार जो पीरसन खे ज़ोरदार टक्कर लॻण जे नतीजे में पीरसन मोहम्मद ऐदन सोलंगी सख़्त ज़ख़्मी थी पियो, जंहिंखे मुक़ामी माण्हुनि तालका अस्पताल हाला पहुचायो, जिथे फर्स्ट एड ॾियण बाद नाज़ुक हालत हुअण करे खेसि हैदराबाद मुंतक़िल कयो वियो। हैदराबाद सिंध तरक़ी पसंद पार्टी नारी तहरीक जे सदर हाकिम ज़ादी थेबो राति पंहिंजी रिहाइशगाह ते इजलास कोटायो, जंहिंखे ख़िताब कंदे हिन चयो त सिंधु दरिया सिंध जो साह आहे। जंग में मारिजी वेलनि जा वारिस नस्ल पैदा करे सघंदा आहिनि, पर दरिया जेकॾहिं खसी वञनि त नवां दरिया मिलणु नामुमकिन आहे। सिंधु दरिया जे वहिकरनि खे रोकणु या उन ते नवां केनाल ठाहिण जो मतिलबु आहे ज़िंदगी जे रागनि खे खपाइणु, जेका न सिर्फ़ु माहौलियाती तबाही जो सबबु बणिबी पर सिंध जे वजूद लाइ बि ख़तरो आहे। हर सिंधी खे घुर्जे त पंहिंजी आवाज़ सां आवाज़ मिलाए दुश्मन जे क़ातिल मंसूबनि खे नाकाम बणाइण लाइ भरपूर किरदारु अदा करे। सिंधु दरिया जे कुदरती वहिकरनि में मुदाख़िलत कंहिं बि सूरत में क़बूल नाहे। सिंधु दरिया में नवां केनाल हरगिज़ क़बूल न कंदासीं। इजलास में वॾी तादाद में मर्द लेडीज़ कारकुननि शिरकत कई। हैदराबाद में ज़ालिम पुट मामूली ॻाल्हि तां जीजल माउ खे क़तल करे छॾियो। हैदराबाद घर जो किचिरो ॿाहिरि उछलाइण तां पुट पंहिंजी ज़ाल सां गॾिजी कुलसूम ते सख़्त तशदुद करे घर खां ॿाहिरि कढी छॾियो। पोड़ी माउ सख़्त सर्दी तशदुद जे करे धम धणी हवाले कयो। वारिसनि जो चवणु हो त असां कई दफ़ा हिन ज़ालिम भाउ ऐं भाॼाई जे झेड़े जूं शिकायतूं पुलिस खे ऐं ॿियनि आला इदारनि खे कयूं, पर सभिनी इहो चयो को नोटिस न वरितो त हीउ सिविल मामिलो आहे, ईअं चई टाल मटोल करे हलिया वेंदा आहिनि। मीडिया अॻियां रोईंदे सिजाद ऐदल ऐं रज़ा अब्बासी चयो त असांजे मुल्क में कानून जी पासादारी हुजे हा त असांजी माउ ईअं न मरे हा। हिननि चयो त असांजे वॾे भाउ पहिरियां बि असां ते छुरियुनि जा वार करे ज़ख़्मी हालत में घर खां ॿाहिरि कढी छॾियो हो। उन सॼे मामले जी बि असां हद जे थाणे में रिपोर्ट कई, पर पुलिस को बि एक्शन न वरितो। जेकॾहिं पुलिस हिन ज़ालिम इंसान खे बर वक़्त क़ानूनी शिकंजे में आणे हा त अॼु असां यतीम न हुजूं हा। टेड़ी भरिसां सिमनाले मां नौजवान जो लाश हथ। इतला ते टेड़ी पुलिस पहुची लाश सिमनाले मां कटराए मुक़ामी अस्पताल मुंतक़िल करायो। लाश जी सुञाणप ॻोठ वारिस गंभीर जे रहवासी 25 साला नौजवान ज़ुल्फ़कार वल्द प्यार अली गंभीर तौर कई वई। जूनियर ज़ुल्फ़कार अली भुट्टो जी जाम शुरो आमद। पाकिस्तान पीपल्स पार्टी शहीद भुट्टो जा कारकुन कराची हैदराबाद मोटरवे ते जूनियर ज़ुल्फ़कार अली भुट्टो जे इस्तक़बाल लाइ बिठल। जूनियर ज़ुल्फ़कार भुट्टो सिंधु दरिया मथां 6 नवां केनाल ठाहिण ख़िलाफ़ अलमंज़र जाम शुरो ते एहतजाज रिकॉर्ड कराइण पहुची रहियो आहे। ख़बर शामिल कई पिया डोरो नारो जीलानी जमायत जो रूहानी पेशवा PPMN पीर अमीर अली शाह जीलानी जो रूहानी दौरे दौरान
ढोरो नारो वेझो सादिर रज़ा मोहम्मद आरिसर जी दावत ते पहुतो। पीर अमीर अली शाह जिलानी जिलानी जमायत जे मुरीदनि खे रूहानी दीदार करायो ऐं ख़िताब पुण कयो। इन हवाले सां टेलीफोन लाइन ते मौजूद आहे उमरकोट मां यूसुफ आसकण मंगरियो। जी यूसुफ, कहिड़ा तफ़सील आहिनि, आगाह कजो। जी बिल्कुल, जिलानी जमायत जो रूहानी पेशवा PPMN पीर अमीर अली शाह जिलानी रूहानी दौरे दौरान ढोरनारू वेझो साडर रज़ा मोहम्मद आरिसर जी दावत ते पहुतो। पीर अमीर अली शाह जिलानी जिलानी जमायत जे मुरीदनि खे रूहानी दीदार करायो ऐं ख़िताब पुण कयो। जिलानी जमायत जे रूहानी दौरे दौरान मुल्क ऐं क़ौम जी सलामती लाइ दुआगू आहियूं। अल्लाह पाक जिलानी जमायत समेत इंसान ज़ात खे ख़ुशि रखे, तकलीफ़नि खां बचाए। जेके बि पीराणियूं कादियूं आहिनि सभई अमन ऐं भाईचारे जो दर्स ॾियनि थियूं। जिलानी जमायत सभिनी पाड़े वारनि जो ख़ासि ख़्यालु रखणु घुरिजे। हर मज़हब जे माण्हू जो एतिराम करणु घुरिजे। रूहानी दौरे दौरान जिथे बि वियो आहियां हर जमायत ऐं मज़हब जे माण्हुनि वॾो मान ॾिनो आहे। असां सभिनी में हर कंहिं जो एतिराम हुजणु घुरिजे। एतिराम जो तालुक़ु हमेशह क़ाइमु रहियो आहे, अॻिते बि रहंदो। अल्लाह पाक तमामु इंसान ज़ात खे मुश्किलातुनि ऐं परेशानियुनि खां बचाए। ऐं पीर अमीर अली शाह जिलानी जी रूहानी दौरे दौरान हज़ारें जिलानी जमायत जे मुरीदनि, अक़ीदतमंदनि ऐं आम माण्हू वॾे अंग में शिरकत कई। जी ठीकु आहे यूसुफ, तफ़सील ॾियण लाइ महिरबानी। बोज़दार वॾा भरिसां ॻोठ मट जे रहवासी ख़ासकली बिरादरी जे मर्द औरतनि ऐं मासूम ॿारनि जो गोपांग बिरादरी जी नाजाइज़िन ख़िलाफ़ एहतजाज। उन मौक़े ते एहतजाज कंदड़ अब्दुल रहीम ख़ासकली, फरज़ाना ख़ासकली, अजीबा ख़ातून, अशफाक अली ख़ासकली मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त असां टको टको करे धंधो करे सुबुह ते पहुची वेठा हेॾो रोड ते मूं वरी चयो मुंहिंजो वेठा वरी फिरी घर ॾांहुं आया। घर ॾांहुं मुंहिंजे जॾे पुट खे अची वरिता। पोइ मां जहिड़ी कोन रहंदो आहे। पोइ मुंहिंजो मगज़ कुटियो अथनि, मुंहिंजा लटा ॿटा फाड़े, मुंहिंजा चीरे, मुंहिंजो दीदा कुॾो घुटो ॾेई चढ़ी वियो मथां। मुंहिंजा छोकिरा झेड़े में कोन अचनि था, झेड़े मथे। हाणे इहा असां सां महिरबानी कयो। असां ॾाढा हिननि तंग आहियूं। अधारो वाह ते वरी बीजा पिया असां पंहिंजे बचनि जा घर में असां वञूं काॾे। असां टको टको करे गॾु असांखे सोढ़ हुई, अंदरि वेहण जी जॻह कान हुई। अदा असां त हर हिसाब काॾे मुंहिंजी आई न कई, काॾे मुंहिंजो बूट, पर मुंहिंजो हथियार करे मुंहिंजो दिमाग़ सफ़ा कुटे पढ़ूं करे मुंहिंजो दिमाग़ हले छो पियो। इहा महिरबानी असां सां कयो। असां हुते हुते मज़ूरी कई, न बनी न ॿार, तॾहिं असां 5 रुपया कया आहिनि गॾु, तॾहिं असां वरितो आहे। मां सफ़ा जॾी मन हिकिड़े फिक्र मूंखे आहे कोन, मिड़ई गुज़ारे ते लठ ते हलां। हिननि खे अलाए छा बचा करे पालिया, हिन मुंहिंजा दुश्मन छा। असां ज़िम्मेवार हक़ आहे, मुंहिंजो माज़ूर मुड़ुस आहे। असां पंहिंजो प्लॉट वरितो आहे, ख़रीदी वरितो आहे। ऐं मुंहिंजे माज़ूर मुड़ुस खे मारियो अथनि, भितराई अथनि अची असांजे मथां ज़बत कयो अथनि। उन माज़ूर जे मथां दर कयो अथनि, नथा वणनि वरी भितियूं ड्राई अथनि अची। असांजी पोड़ी खे घणा धक हयां अथनि, दिलि जी मरीज़ आहे, अटेक में पई आहे थी। असांखे हक़ खपे, इंसाफ़ खपे। असां नाज़ सॼा गोपांग हिकिड़ा अंदरि विढ़नि था, उन्हनि जी मायूं बि अचनि थियूं, वरी हथियार खणी असांखे मारण था अचनि। सुबुह असां हिते कमु पिया कयूं। फिरोज़, रहमान, राहिल गोपांग, उनजो भाइटियो, उनजा भाइर सौट सभु अची धमकियूं ॾेई विया पहिरियों। उन खां बाद में आया आहिनि, भित ड्राथी अथनि, उन माज़ूर खे धिको ॾिनो अथनि, उनजे मथां ठुलो केरियो अथनि। मां ॿाहूं थो वधानि, न कयो जहिड़ो, पोइते थियो, जहिड़े में छा आहे, बावजूद पोइ बि न पिया ॿुधनि। कुराड़ी खे धक हयां अथनि, कुराड़ी अस्पताल वञी पहुती। उन खां पोइ थाणे ताईं अची आई आहे, रिपोर्ट ॾेई आई आहे थाणे ते। थाणे वारनि चयो तव्हां हलो, असां हिनखे ॾिसूं था। बावजूद पोइ बि नथा ॿुधनि, भित ड्राथी अथनि। उन्हनि खे ज़िद हो, जहिड़े जो न पिया ॿुधनि सर। ॿाहूं ॿधियूं आहिनि, न पियो ॿुधे, केरु बि न पियो ॿुधे। उन खां बाद में वरी चवनि पिया हथियार खणी पिया अचनि घरऊं, हथियार खणी पिया अचनि घरऊं। स्कूल जी हद बि न आहे। असां पंहिंजे हथ ग़रीबी अती आहे फयाज़ अली रेंट खां, पोइ बि नथा ॿुधनि सर। असांजे मथां इंसाफ़ कयो वञे। आला लॻ ॻोठ अला ॾितो जड़ योसी खंडो में दी नॉलेज फ्रॉम कराची जी टीम एक्शन कमेटी ज़िले मटियारी जे नायब सदर पीर मुनवर अली शाह ऐं एक्शन कमेटी जे अॻवान यासिन निज़ामानी ऐं ॿियनि सां गॾु तेल ऐं गैस फील्ड जो जाइज़ो वरितो, जिथे ॻोठाणनि ॿुधायो त असांजी 8 एकड़ ज़मीन में गैस फील्ड आहे।
गैस फील्ड कंपनी वारनि शुरूआत में असांखे केतिरा ई सुनहरी ख्वाब ॾेखारिया, मगर उन जे बावजूदि असां सां कयल वादनि ते कंहिं बि क़िस्म जो अमल दरामद न कयो। उन्हनि जो चवणु हो त असांजे ॻोठ ऐं आस-पास वारनि इलाइक़नि जो गैस फील्ड सबबि झर जो पाणी इंतिहाई ज़हरीलो थी चुको आहे। कैंसर, चमड़ी ऐं दम जी बीमारी आम जाम थी वई आहे। प्राइमरी स्कूल, रोड, रस्तनि ऐं नालियुनि घटियुनि ऐं इस्पताल समेत कंहिं बि क़िस्म जी असां वटि का बि सहूलियत मौजूदु न आहे ऐं गैस फील्ड में कंहिं बि मुक़ामी माण्हू खे रोज़गार न ॾिनो वियो आहे, जंहिं सबबि असांजो जीअण जंजाल थी चुको आहे। उन मौक़े ते एक्शन कमेटी तरफ़ां गैस फील्ड कंपनियुनि ख़िलाफ़ कानूनी कार्रवाई करण जो ऐलान पिणु कयो वियो। ही कराची जो नओं शादीशुदा जोड़ो आहे, जिन पंहिंजे वलीमे जी मानी ग़रीब ऐं मिस्किन माण्हुनि में विराए इहो पैगाम ॾिनो आहे त शादियुनि में सिर्फ़ ॾिखाउ लाइ फ़ज़ूल ख़र्च करण खां सिवाइ बि सुठे नमूने सां शादी करे सघिजे थी। कल कॉलेज हॉला में अज़ीम शख्सियत हज़रत अबूअल नजीब अब्दुल काहिर सरवरदी रहमतुल्लाह अलैह जी याद में किताब जी तक़रीब रोनुमाई औलिया अल्लाह जी ज़िंदगी असां लाइ मशअल राह आहे, जंहिं ते हलण सां ई ॿिन्ही जहाननि जूं कामयाबियूं हासिल करे सघूं था। सरवरी जमायत हासिल करे सघूं था। सरवरी जमायत जे रूहानी पेशवा ऐं पाकिस्तान पीपल्स पार्टी जे मेंबर क़ौमी असम्बली मखदूम जमील अल ज़मान जो तक़रीब के ख़िताब हाल में अज़ीम शख्सियत हज़रत अबूअल नजीब अब्दुल काहिर सरवरदी जी शान में किताब तज़किरा हज़रत अबूअल नजीब अब्दुल काहिर सरवरदी जी तक़रीब रोनुमाई जी हॉला कॉलेज में मुनक़िद कई वई, जंहिंमें सरवरी जमायत पाकिस्तान जे रूहानी पेशवा पाकिस्तान पीपल्स पार्टी जे क़ौमी असम्बली मेंबर मखदूम जमील अल ज़मान किताब जी तक़रीब रोनुमाई खे ख़िताब कंदे मखदूम जमील अल ज़मान चयो त औलियाई जी ज़िंदगी असां लाइ मशअल राह आहे, जंहिं ते हलण सां असां ॿिन्ही जहाननि जूं कामयाबियूं हासिल करे सघूं था। उन मौक़े ते चेयरमैन म्यूनिसिपल कमेटी गुल मोहम्मद पवर, सैयद मुमताज़ शाह, नासिर शहज़ाद मेमण ऐं ॿिया पिणु मौजूदु हुआ। प्रोग्राम जे आख़िर में तक़रीब जे सभिनी शिरका में किताब जूं कापियूं मुफ़्त में तक़सीम कयूं वयूं।